IG सिंध गुलाम नबी मेमून कराची समेत सॼे सूबे में बग़ैर नंबर प्लेटनि हलंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सेंट्रल पुलिस ऑफिस कराची में फेसलेस ई टिकेटिंग सिस्टम जी कारकर्दगी बाबति इजलास IG सिंध जी सदारत में थियो, जंहिं में एडिशनल IG ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। DIG ट्रैफिक कराची ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त 27 अक्टूबर खां शहर में फेसलेस ई टिकेटिंग जो बाज़ाब्ता आगाज़ थी चुको आहे, जंहिंखे अवामी हलकनि में साराहियो पियो वञे। इजलास में तजवीज़ ॾिनी वई त ॿियनि ज़िलनि में बि फेसलेस ई चालान जी सहूलियत मुतारिफ़ कराई वञे ऐं CCTV कैमरा लॻाए ट्रैफिक निज़ाम खे वधीक मौसर बणायो वञे। IG सिंध गुलाम नबी मेमून चयो त ट्रैफिक हादसनि जी वॾो सबबु तेज़ रफ़्तारी आहे, तंहिं करे इन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। हिन चयो त ट्रैफिक पुलिस जी हेल्पलाइन 1915 खे सूबे जे ॿियनि ज़िलनि ताईं वधायो वञे ऐं अवाम खे मुक़रर हद रफ़्तार बाबति आगाही ॾिनी वञे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त IG सिंध जो बग़ैर नंबर प्लेट गाॾियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो हुकुम जारी थियो आहे। सेंट्रल पुलिस ऑफिस कराची में फेसलेस ई टिकेटिंग सिस्टम जी कारकर्दगी बाबति इजलास IG सिंध जी सदारत में थियो, जंहिं में एडिशनल IG ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई।